झंडोमरी जे गवर्नमेंट प्राइमरी टंडो सूमरो स्कूल में उस्तादन पारां किताबी मेलो ऐं तैलीमी सेमिनार मुनक़द कयो वियो। रिपोर्ट करायो आहे रज़ाल मीर। झंडोमरी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बस स्टॉप टंडो सूमरो में स्कूल जे उस्ताद रियाज़ उमरानी ऐं जुल्फ़कार आराई पारां मरहूम फ़कीर हुसैन आराई ऐं हाजी शेर मोहम्मद आराई जी यादि में किताबी मेलो ऐं तैलीमी सेमिनार कोठायो वियो। ते साईं जेको असांजो जाखुंदड़ उस्ताद पंहिंजो रियाज़ उमरानी जेको इन स्कूल ते प्रोग्राम रखियो आहे उन में असांजा डीओज़ एडीओज़ माशाल्लाह सभई हिते आया आहिनि ऐं हिकिड़ो मूंखे हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो हीअ असांजा ऑफिसर हिकिड़ो गुलदस्तो आहे सभु टंडोले यार सां तालिक़ रखनि था। हिकिड़े उस्ताद जी यादि ऐं हिकिड़ो उहो उस्ताद जंहिं पंहिंजो किताबु लिखियो आहे तइलीमी हवाले सां उनजी मुहरत त हीअ सभु शयूं उन ख़ुशी में ऐं उस्ताद ॿार ऐं वालिदैन जे हिते मौजूदु ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। स्कूलनि में अॻु में थींदा रहिया आहिनि, इहा ॻाल्हि कोन्हे त कोन था थियनि, पर उन्हनि खे पधीराई कान मिली सघी आहे। असां उस्ताद प्राइमरी उस्ताद जेके तमामु महिनत सां दूर दराज़ इलाइक़नि में जेको आहे तो पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि ऐं उहे जेके पंहिंजे तइलीम जी बहितरी जे लाइ तमामु घणी महिनत करे रहिया आहिनि। असां जेको अॼु जेको हीउ प्रोग्राम थियो आहे इनखे निहायत हिकिड़े सुठे नमूने ॾिसूं था। अॼु हिन प्रोग्राम खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। हिन ॻोठ जे उस्तादनि ऐं हिते जे नेक मर्दनि हीउ प्रोग्राम अरेंज कयो आहे, इहो ॾिसी तमामु घणी दिली ख़ुशी थी। असांजो हिन सभिनि जो मक़सदु इहो आहे त ॿार खे तइलीम मिले, इल्मु मिले, सुझरो अचे ऐं असांजा जेके बंदि स्कूल आहिनि उहे खुलनि। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बस स्टॉप सूबे खां शुरू कयो आहे। उस्ताद ऐं तइलीमदो शख़्सियतूं उन्हनि खे असां अनक़रीब एवॉर्ड ॾियण वारा आहियूं ऐं आउं सम्झां थो डिस्ट्रिक्ट टंडलार में इहा तमामु नई ऐं सुठी रवायत आहे। इंशाअल्लाह हिन रवायत खे जारी सां रखूं। अॻवान जा तव्हां वीचार ॿुधा सुन चवणो त स्कूल जे उस्ताद रियाज़ उमरानी पारां इवेंट कराइण सारा जो गोमल आहे। हुकूमत खे बि घुर्जे त अहिड़ा इवेंट कराए जीअं उस्तादनि जी हौसला अफ़ज़ाई थी सघे ऐं गॾोगॾु शागिर्द बि अॻियां अची मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि। कैमरामैन नासिर अब्बास मीजे सां गॾु रज़ाली मीजत, आवाज़ टीवी, झंडोमरी।